नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाफ़ वल क़ुरआनिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुन्ज़िरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरून हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिक रज्उन बईद क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्ज़ु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्ज़बू बिल्हक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज अफ़लम यंज़ुरू इलस समाइ फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल अर्द मददनाहा व अलक़ैना फ़ीहा रवासिय व अम्बतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज तबसिरतन व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब व नज़्ज़लना मिनस समाइ माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद वन्नख़्ल बासिक़ातिन लहा तलउन नज़ीद रिज़क़न लिल इबाद व अह्यैना बिही बल्दतन मैतन कज़ालिकल ख़ुरूज। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी कलामिहिल मजीद वमन यअश अन ज़िक्रिर रहमानि नुक़य्यिज़ लहु शैतानन फ़हुव लहु क़रीन। तमाम क़िस्म जी हमद सना वॾाई अने वाखाण अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ जेको अल्लाह कुल कायनात जो ख़ालिक़ ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज इन जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है जिन्ने जी हक़ीक़त। इन उनवान मथे इन खां पहिरीं ॿ खुतबा थिया जंहिंमें पां सो जे जिन्नपण जो कुरिया ई पां जहिड़ी मखलूक आहियूं। जीअं पंहिंजो पे आदम अलैहिस्सलाम है ईअं जिने जो पे इब्लीस है। जिने में खासापण वेंदा, ख़राबपण वेंदा अने जिन ने शैतान जो कुरिया ई इंसान जा अज़ली ने अबदी हमेशा वटा क़यामत जे ॾींहुं सूदीअ दुश्मन आई। इते दुश्मन जेको वेठो ई पिन जे दुश्मन जो नुक़सान करे ला करे हर क़िस्म जो रस्तो जेको आहे न्यारे थो। पां इंसान जेको रहियासीं पां में पण जेकॾहिं दुश्मनी आहे त पंहिंजे दुश्मन जो पां केतिरो नुक़सान कयूं था
केतिरो उनखे हैरान कयूं था, केतिरो परेशान कयूं था, ई पाण ॾिसूं पिया, पाण खे ख़बर अथई त जिन जेको रहिया हू पंहिंजा दुश्मन रहिया, मड़े दुश्मन न आई। उन मां नेक जेको आई हू पंहिंजा दोस्त पण आई, पण उन मां जेको ख़राब आई, जेको इंसान खे पिण जो दुश्मन सम्झे था, त उहो दुश्मन वटां हर क़िस्म जी वरसी वारीअ था। शैतान जो मेन टारगेट ई है जे इंसान खे गुमराह करे अने दोज़ख में खणी वञा। वो गुमराहियूं केतिरियूं फैलाए थो, केतिरियूं गुमराहियूं रहियूं पाण ॾिसूं पिया। इंसान वटां केतिरा गुनाह कराए थो, ई पाण ॾिसूं पिया। ई मड़े शैतान जेको आहे पिंड जी दुश्मनी पाण मथे कढे पियो। शैतान जो जर केॾा वस नथो हले, तर हिकिड़ो तरीक़ो उन वटि ई पण आहे जे इंसान खे तकलीफ़ ॾे थो जिस्म में। पाण वटि जेको मिणीकता वॾी दौलत अने वॾो अमल आहे उहो पंहिंजो तौहीद आहे। अने शैतान जेको आहे उनजी हमेशह इहा कोशिश आहे जे इंसान वटां उनजो तौहीद जटिजी वञे, इंसान मुशरिक थी वञे, इंसान जो अक़ीदो जेको आहे ख़राब थी वञे। जिन इंसान खे चोटे थो, शैतान इंसान में दाख़िल थिए थो, तंहिंजा क़ुरान ने हदीस में कई सबूत आई, दलीलूं आई। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह बकरा जी आयत नंबर 275 में फरमाए थो, अल्लज़ीन याकुलून रिबा ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमुल लज़ी यतखब्बतुहु शैतानु मिनल मस। आयत जो तर्जुमो ई है, मान्या ई है कि दुनिया में जेको माण्हू सूद खाए था, व्याज खाए था, लोन खाए था, हराम जा पैसा खाए था, क़यामत जो ॾींहुं ई पिन जी कब्र में जा ईअं उभा थींदा, ई पिन जी कब्र में जा ईअं उभा थींदा जीअं उहो इंसान उभो थी थो जंहिंखे शैतान जेको आहे चोटी रहियो हुए, जंहिंखे शैतान छुई वञे अने उहो इंसान चरियो थी रहे, उनजो मगज कम न करे, ने उहो इंसान जर उथिए तर चौफे लौणा फेरे पियो उनखे कीअं सुझे न, ऐं कुरो कयां कुरो न कयां। त दुनिया में जेको इंसान व्याज खाए था, सूद खाए था, लोन खाए था, हराम पैसो खाए था, ई क़यामत जो ॾींहुं पिन जी कब्र मां जर उथियंदा तर इन जो मगज कम की न कंदो जे असीं वञूं केॾा, असीं कुरो कयूं। इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए ई उन्ही माण्हू जहिड़ा थी रहंदा जंहिंखे दुनिया में शैतान छुई वञे, जंहिंखे दुनिया में शैतान चोटी रहे। अने जंहिं इंसान खे शैतान छुई वञे, जंहिं इंसान खे जिन चोटी रहे के दाख़िल थी वञे, उहो इंसान जेको आहे जेसि ताईं उन इंसान में जिन ने शैतान वेहे थो, उन इंसान जो मगज जेको आहे बराबरि कम नथो करे। ने अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत में जेको मिसाल बयान कयईं, एतिरे लाइ करे बयान कयईं जे इंसान खे इहा पण ख़बर पए जे शैतान जेको हुयो ई इंसान में दाख़िल थी सघे थो। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह वॾा इमाम गुज़रिया आहिनि, उन्हीं के उनजे पुत्र पुछें कुर पुछें जे ऐं पिया दुनिया में कई अहिड़ा माण्हू आहिनि जेको इनकार कई था, नथा मञे, कुर नथा मञे, उहो इन ॻाल्हि खे नथा मञे जे शैतान जेको हुयो इंसान जे जिस्म में दाख़िल थी सघे थो। ये पाण वटि माण्हू वेह था चए था जिन जेको हुयो ई माण्हू खे न चोटे। उन ज़माने में पण अहिड़ा माण्हू हुआ जेको चवंदा हुआ जिन माण्हू खे न चोटे। त अब्दुल्ला पिन जे पिया अहमद बिन हंबल रहमहुल्लाह खे पुछे जे अहिड़ा माण्हू ऐं जेको चए था जे जिन माण्हू खे न चोटे। तर इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह फरमायो, या बनी यकज़िबून इन्नहु यतकल्लमु अला लिसानी। ऐं मुंहिंजा पुत्र, ए माण्हू कूड़ कई था, ए माण्हू खूटी ॻाल्हि कई था,
जिन इंसान खे चोटे थो अने जिन जेको आहे इंसान जी ज़बान मथे ॻाल्हि पण करे थो। जिन जर कंहिं इंसान में दाख़िल थी वञे, जर कंहिंखे चोटी रहे त उन ज़बान में जिन जेको आहे ॻाल्हि पण करे थो। ई इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह दसियो पंहिंजे पुत्र खे। जिन जेको कंहिं इंसान खे चोटे थो तंहिंजा कारण करो आहे, तंहिंजा सबब करो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह ज़ुख़रुफ़ जी आयत नंबर 36 में फरमाए थो, वमन यअशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिज़ लहू शैतानन क़रीना। जेको पण इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र मां हथ कढी लाए, जेको अल्लाह खां गाफ़िल थी वञे, जेको इंसान अल्लाह के भुली वञे, अल्लाह फरमाए थो असीं उन इंसान मथे हिकिड़ो शैतान छॾारियूं था। उन इंसान मथे हिकिड़ो जिन शैतान जेको आहे असीं मुसलत करे छॾियूं था। सूरह निसा जी आयत नंबर 38 में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, वमन यकुन शैतानु लहू क़रीनन फसाअ क़रीना। जंहिं इंसान जो दोस्त शैतान बनी वञे त ई जेको आहे ख़राब ऐं मुंहिंजा ख़राब दोस्त आहे।